शहर में हिकड़ी मस्जिद आ जे मस्जिद जो नालो आ मस्जिद कुबा। वुजू करे ऐं मस्जिद कुबा में वनी बरकातूं नफिल पढ़ी त उम्रे जो सवाब। सुभान अल्लाह। न को एहराम बद, न को तलबियो पढ़, न को काबे जो तवाफ कर, न को सफा मरवो डुक, न मथो कूड़ाए, रुगे बरकातूं नफिल पढ़ उम्रे जो सवाब सो बि मुकम्मिल सवाब। सुभान अल्लाह। ये सब शान मदीने वाले साईं जो आहे। हुजूर जा जो कदम लगा सुभान अल्लाह। मदीने शरीफ में एकड़ो खूह है जो नालो आहे बीर गुर्स। उन जो पानी पी न तो वो पानी जन्नत जो पानी आ। खूह जो जर जो है न हेठों चश्मा उन जा बेहिश्त सा मिलियल है। केता मिलियल है न बेहिश्त सा। पानी पियो मदीने जो जण जन्नत जो पानी पी तुई। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह करे तहां असां सभिनी के मदीने जो मींह नसीब थिए। आमीन। अज निमाणी में मींह ॾिठोसीं जी। घिटन में छेड़ा मोटरा गो वरी मींह पवंदो त उन में बूई निकरंदी, धप निकरंदी। पर मदीने शरीफ में जेरी मतलब मिट्टी आ न मदीने शरीफ जी, उन्हें ते मींह जो कणियूं थी पवन, उन्हें मां हिकड़ी सुगंध ऐं सुरहान थी निकरे जेका मुश्क खां, अंबर खां, संदल खां, अतुर खां, हर खुशबू खां वधीक सुरहान मदीने जी मिट्टी में। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। छो त या आम मिट्टी ना है, इते मदीने वाले साईं जा पाक कदम लगा। सुभान अल्लाह। बेशक। सुभान अल्लाह। मौलवी अब्दुल महबूद देवबंदी आलिम आ। उन्हें किताब लिखो आ तारीख मदीना। मोट मौजूद आ किताब जेके शक हूंदो मां ॾेखारींदुसि। मौलवी अब्दुल महबूद देवबंदी पंहिंजे किताब तारीख मदीना में मदीने शरीफ जी जेका मस्जिद नबवी में जेका साईं जन जे मज़ार वारी जाइ आ, जिते बिनी जहानन जा सरदार हींअर आरामी आहिनि, देवबंदी मौलवी थो लिखे त इहा जाइ काबे खां बि भली आ। सुभान अल्लाह। छा खां भली आ? काबे खां भली। काबे खां इहा जाइ भलिया। छो त इहा जमीन मुस्तफा जे जिस्म सां मस थी आ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह करे ने अकीदे ते पेर खोड़े बीहन। हाणे चवे थो त इहा मिट्टी जेका मदीने वारे साईं जे बदन सां लगी, उहा मिट्टी बि काबे वारी सरजमीन खां भली आ। सुभान अल्लाह। वरी पुछीस मदीने वारो साईं कीअं अचे? वो तो असां जहिड़ो बशर। तौबा अस्तगफिरुल्लाह। अल्लाह। अरे जे वजूद जे पाक बदन सां जेका मिट्टी लगे, उहा मिट्टी बि काबे खां भली थो चवी त इन वजूद जो पंहिंजो शान छा हूंदो। नारे तकबीर, नारे रिसाला, शान मुस्तफा, अजमत मुस्तफा, तुंजो साईं, मुंजो साईं, दिलबर साईं। देवबंदियुनि खां बि हिकिड़ो ॾाको अञा मथे आहिनि अहले हदीस कैटेगरियूं आहिनि, समझो था। इन्हनि खां हिकिड़ो फुट अञा मथे आहिनि अहले हदीस। अहले हदीस जो हिकिड़ो आलिम आ जंहिंजो नालो आहे गाली मोहम्मद अमीन शिंगेती। मस्जिद नबवी शरीफ में दर्स ॾींदो हुयो। दर्स मुदर्रिस हुयो। मस्जिद नबवी ॾिठा अथव न, कुर्सियुनि ते वेठा हूंदा आहिनि, जेके विया आहियो ॾिसी आया आहियो, कुर्सी ते वेठो दर्स ॾींदो हो। नालो हुस गाली मोहम्मद अमीन शिंगेती। उन जो किताब आहे, उन किताब जो नालो आहे अद्दुर्र समीन फी मआलिम दारिल रसूलिल अमीन। उन किताब जे सुफ़े नंबर 7 ते वो अहले हदीस आलिम तो लिखे
अन्नल बुक़अतिल्लती दुफ़िन फ़ीहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिय अफ़्ज़लु मिनल काबति व मिनल अर्शिल अज़ीम। उहा ज़मीन जिते मदीने वारा साईं हींअर आरामी आहिनि। मज़ार पाक जी इहा सरज़मीन लिखे तो त इहा काबे खां भली आ, पर इहा अर्श खां बि भली आ। सुभान अल्लाह। अर्श खां बि इहा ज़मीन भली आ, छो त मुस्तफ़ा जे पाक बदन सां लॻल आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेकॾहिं बीबी हाजरा जा पेर लगा हुया सफा ऐं मरवे जबल ते, जिते पंहिंजे बचड़े इस्माइल जे ला पानी ॻोल्हण जे ला हुन जबल ते चढ़ी, हुन जबल ते चढ़ी, हेठाई में वरी ड्रोड़े पई, हेठाई में ड्रोड़े पई। हाजी अॼु बि वेंदा आहिनि जिते अम्मा ड्रोड़ी आ उते ड्रोड़ंदा आहिनि, जिते सायूं सायूं बत्तियूं लॻल आहिनि। हाजी ड्रोड़ंदा आहिनि, जिते आस्ते हली आ उते आस्ते हलंदा आहिनि, जिते जबल ते चढ़ी आ उते चढ़ंदा आहिनि। हाणे क़ुरान तो फरमाए इन सफा वल मरवत मिन शआइरिल्लाह, इहो सफा ऐं मरवो इहे ॿई जबल अल्लाह जूं निशानियूं आहिनि, अल्लाह जो जा आसार आहिनि, रब जूं निशानियूं आहिनि। छो त बीबी मरियम जा हिते, बीबी हाजरा जा हिते कदम लॻा आहिनि। अरे जिते इब्राहिम खलील जी घरवारी ऐं हज़रत इस्माइल जी जीजल अम्मा, जिते उन जा कदम लगन उहे जबल रब जूं निशानियूं बणजी वञन। पर नबीअनि जे सरदार मोहम्मद करीम जा जिते कदम लगन उन मदीने जो शान छा हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं जिते मदीने वारो साईं हींअर पाण जलवा घर आ, पाण सोणो हबीब मौजूद आ। सुभान अल्लाह। हयातुन नबी अज भी उन सरजमीन मदीना में मुझो लजपाल नबी अज भी जिंदा हयात मौजूद वेठो आ। देवबंद जो आलिमा मौलवी अशरफ अली थानवी, जेके देवबंदी सरींदा आहिनि हकीमुल उम्मत, यानी सजी उम्मत जो हकीम, हिकमत ॼाणण वारो। उन्हें लिखियो आ अल बुनियानुल मुशय्यद में त हिकड़ो अल्लाह जो वली हुयो सैयद अहमद कबीर रफाई रहमतुल्लाह अलैह, अल्लाह जो वली हुयो। यो चौथी सदी जो बुजुर्ग हुयो। थानवी साहब लिखे तो उहो वली सगोरो मदीने शरीफ में आयो, मदीने पाक में आयो, साईं जन जे रोजे पाक जे साम्हूं बीही ऐं अर्ज कई त या रसूल अल्लाह मां सैयद आहियां, तव्हांजी आल आहियां, तव्हांजो बच्चो आहियां। जॾहिं ॻोठ हूंदो हुयुसि न पंहिंजे मुल्क रफ़ा में मिस्र में हुयुसि त मूंखे रोज़ दीदार ख्वाब में कराईंदा हुया। ये भी तो भाग वारा न जिनके रोज़ दीदार थी। या रसूल अल्लाह रोज़ जलवो ॾेखारींदा हुयो, हाणे अॼु तव्हांजे तॾे ते आयो आहियां। ओ मुंहिंजा महबूब अॼु दिल चवे थी पंहिंजो हथ मुबारक ॾियो त मां हथ मिलायां ऐं हथ खे चुम्मा। सुभान अल्लाह। छा कयां? हथ खे चुम्मा, मुसाफ़ो कयां, हथ मिलायां। थानवी साहब तो लिखे त जेॾीमहिल सैयद अहमद कबीर रफाई रहमतुल्लाह अलैह महबूबन के इएं सॾु करे अर्ज कयो आ त मज़ारे अनवर खुली वई, हथ मुबारक ज़ाहिर थी पियो ऐं उन हथ सां हथ मिलायई, हथ खे चुमी ॾिनई। ओॾी महिल 4000 माण्हू मौजूद हुया मस्जिद नबवी में। 4000 माण्हुनि मुस्तफा जे पाक हथ खे पंहिंजे हिननि अखियुनि सां सुजागी में दीदार कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हयात आए हुजूर मुंहिंजो सुणे सुञाणे गुलाम पंहिंजा। सुभान अल्लाह। हयात आए हुजूर मुंहिंजो
गुलाम पंजा सदन में साणी थिए उन्हीअ सां सदन में साणी थिए उन्हीअ सां पिरत मां कई जे पुकार आए सुभान अल्लाह हलो मदीने हलो मदीने हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ने जो ठारो आए उते आ रहमत उते आ बरकत उते आ रहमत उते आ बरकत उते दिलुनि जो सही करारो आए सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। 4 किताब आसमान ता लथा तौरात मूसा कलीमुल्लाह ते ज़बूर दाऊद अलैहिस्सलाम ते इंजील ईसा अलैहिस्सलाम ते कुरान मुझे मिठे मोहम्मद करीम ते सुभान अल्लाह। तौरात जो को बेड़ो तख्तो न हुयो एड़ो वर्क न हो जंहिंमें दिल पर नबी जी तारीफ न हुजे सुभान अल्लाह। ज़बूर जी का एड़ी सूरत न हुई जंहिंमें मुस्तफा जी सूरत बयान थियल न हुजे सुभान अल्लाह। पुट यो जुमलो समझो तौरात जी का एड़ी सूरत न हुई जंहिंमें मुस्तफा जी सूरत बयान थियल न हुजे ऐं क़ुरान त सॼो जो सॼो लजपाल नबी जी वाखाण में आ सुभान अल्लाह। तौरात जी हिकड़ी आयत ॿुधायां इब्रानी ज़बान में तौरात नाज़ुल थियो मूसा कलीमुल्लाह ते तौरात जी आयत या तैबतो या मस्कीनतो सअरफो अजाजीरुक अला अजाजीरिल कुरान इब्रानी मां अरबी में तर्जुमो हुआ ए खुशबूदार शहर केड़ो शहर खुशबूदार मदीने जो खुशबूदार किया खुशबूदार तौरात में लिखल या तैबत ए खुशबून वारा शहर या मस्कीनत ए सुकून वारा शहर खुदा जाने अज भी मदीने में वञो न सुकून तो मिले सुकून बेशक अल्लाह बेशक असांजे मातली जे पासे जो हिकिड़ो ठेठ देवबंदी आहे मूंखे मदीने शरीफ़ में मिलियो हफ़्तो ॿ हफ़्ता ॾिठो मां जेको मदीने शरीफ़ में मुंहिंजो तो वारा साथी त सभु मके में वेठा आहिनि तूं हिते भला कीअं अल्लाह चईसीं मुंहिंजा साथी चवनि था हल ओॾे सवाब ओॾे आ लख नमाज़ हिकिड़ी नमाज़ लख नमाज़ जे बराबरि आहे पर साईं बराबर सवाब उते हिन सुकून मदीने में आ सुभान अल्लाह बेशक देवबंदी पियो चवे चईं मूंखे कसम खणायो कुरान मथे ते रखो जेॾीमहिल मके में आयुसि त मूंखां बच्चा ॿार विसरी विया मके में एॾी राहत आई पर जेॾीमहिल मदीने में आयुसि त मूंखां मको बि विसरी वियो सुभान अल्लाह मके जा दीदार भी मुखों विसरी विया काबे जा तवाफ भी विसरी विया जेरी मल गुंबद खदरा ते नजर पई त यहाँ ठरी पियो दिल रूह के राहत मिली वई मुझो यो तू नथो चवी तौरात में भी इए लिखला या मस्कीनत
मदीने जो उहो शहर आहे जेको दिलुनि खे सुकून ॾींदो आहे। सुभान अल्लाह सुकून ॾींदो आहे। हां इस्माइलानी वारो हिकिड़ो अर्ज़ थो कयांव, मुंहिंजी ॻाल्हि दिल ते लिखो ऐं वञी आज़माए ॾिसजो। कहिड़ी बि बीमारी हुजे न, बीमार मरीज़ माण्हू दवा नथी फ़ाइदो करे, इलाज नथो फ़ाइदो ॾिए, मदीने वञो। अल्लाह सुबुह जे वक़्त में जेका थधड़ी हीर घुलंदी आहे न, ओभर ॾों पूरब जी हवा, मदीने में ओभर जी जेका हवा घुलंदी आहे न, उन हवा जे साम्हूं बि वॾा साह खणो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मां पंहिंजो तजुर्बो तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां वञी आज़माए ॾिसो। सुभान अल्लाह बेशक खुदा जाने तो केड़ी बि लाइलाज बीमारी हुजे, कैंसर जी बीमारी आ, शुगर जी बीमारी आ, मुझा दोस्तों हेपाटाइटिस जी बीमारी आ, डॉक्टर इलाज करण वारा दवा करे करे थकजी पिया, मदीने जे हवाउन में वञी वॾा साह खण, तुंहिंजे अंदर में तकड़ी तकड़ी मदीने जी हवा दाखिल थे, खुदा जाने सेहत मिली वेंदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह नसीब कंदो। आमीन। हां मुझो हिकिड़ो दोस्त आ, मौलवी साहब अब्दुल रहमान नालो अथस, अञा ताईं जेरो आ, मदीने शरीफ में रहंदो आ। चईसी मां पाकिस्तान आयुसि, शुगर वधी वई, 4 प्लस माना इंतहा दर्जे ते। डॉक्टर चयो तूं हली कीअं थो, किरी नथो पई, हेॾी शुगर तुंहिंजी मथे चढ़ी वई आहे। चई दवाऊं ॾिनऊं, टेस्टूं कयूं, इलाज कयूं, पर फ़ाइदो कोन थियो। चयो सभई टेस्टूं बि खयमि, मदीने शरीफ आयुसि, इकामो त रवासी उते जो। चई मां मोटी आयुसि मदीने शरीफ, वरी उते अचे टेस्ट करायमि, उन्हनि ॿुधायो 4 प्लस आहे। चई उहे सभई टेस्टूं कराची वारियूं, लाड़काणे वारियूं, मदीने वारियूं सभई टेस्टूं बि खयमि, उहे दवाऊं बि खयमि, सिधो वियुसि मवाज शरीफ। सुभान अल्लाह जारी मुबारक सुनहरी जारी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं जे अॻियां उहे दवाऊं बि खणी बीठुसि, सॼो फाइल जेको हुजे दवाउनि जो, ऐं उहे दवाऊं बि गोथरी में विझी खणी वियुसि। साईं मुंहिंजा महबूब तूं हबीब तूं तबीब, तूं दर्दन जी दवा, जानब मुझे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब दे शफा मियां मरीज़न के। तू हबीब तू तबीब, तू दारूं खे दर्दन, तू डी तू लाई सोना खे ॾुखंदन, तॾहिं फकियूं फ़र्क़ कन, जॾहिं अमर थिए उन्हनि खे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। फकियूं बि तॾहिं फ़र्क़ कंदियूं, दवाऊं तॾहिं असर कंदियूं जॾहिं अमर थींदो न। या रसूल अल्लाह, हे टेस्टूं, हे रिपोर्टूं, हे दवाऊं, मां पाड़े में तव्हांजे आहियां, महबूब तो फरमायो आ पाड़ो नबीअनि खे प्यारो आ। मुंहिंजा सोना हबीब पंहिंजे पाड़े जो नंग सुञाणो, हिननि दवाउनि खाई बेज़ार थी वियो आहियां, शिफ़ा नथी मिले, हबीब मुंहिंजी हिननि टेस्टुनि मां, हिननि दवाउनि मां जान छॾायो। जब रोआं भी पियो, अर्ज भी कयां पियो, अर्ज कंदे 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 ये दिल खे ॼणू राहत मिली, सुभान अल्लाह, दिल खे सुकून मिली वियो। पूछे तो मां मोटी आयुसि, तबीयत में समझा पियो त रिलैक्स आया, पाण खे सेहतमंद पियो समझा। शाम जो वियुसि, ओ उन्हे डॉक्टर जे मुंहिंजी सुबुह जो रिपोर्ट कई हुई, मुंहिंजो खून टेस्ट कर, शुगर टेस्ट कर, टेस्ट कयई त नॉर्मल या त 450 हुई सुबुह जे टाइम ते। हींअर जेॾीमहिल शाम जो 11 पाक खां थी अर्ज करे मोटी आयो आहियां त 120 शुगर। डॉक्टर ॾिसे
सुबह वारी रिपोर्ट ॾिठई हींअर वारी रिपोर्ट ॾिठई मूंखे ॾिठई जे कहिड़ी दवा खाधई कहिड़े तबीब वटि वे कहिड़ो इलाज कई जे मुंहिंजो चयोमांसि मुंहिंजो तबीब मदीने वारो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेशक हाय 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 मुंहिंजा दोस्तो मुंहिंजो सोणो हबीब अॼु बि हयातुन नबी आहे ऐं तैबा जो शहर या तैबत या मस्कीन ओ खुशबुन वारा शहर ओ सुकून ॾियारण वारा शहर हे किथे लिखियल आहे तौरात पाक में तौरात शरीफ में ओ सुकून वारा शहर सअर्फ अजाजीरुक अला अजाजीरिल कुरा जल्द मां अल्लाह तुझे छतुन के सॼी दुनिया जे शहरन जे छितियुन खां बुलंद कंदुसि। ए मदीना तुझू छितूं सॼी दुनिया जे शहरन जे छतुन खां बुलंद थी वेंदियूं। सुभान अल्लाह। वो कीअं कीअं मदीने शरीफ में वॾी बिल्डिंग भी जेका आहे उहा 25 मंज़िल आहे पर जेका या बुर्जुल खलीफा दुबई वारनि ठाही आहे न दुबई में उहा 120 मंज़िल आहे दुनिया जी वॾे में वॾी बिल्डिंग आहे। हालांकि ये छितियूं तो उन्हनि जूं वॾियूं आहिनि पर क़ुरान में तौरात में लिखियो पियो आहे त हे तैबा जा शहर तुंहिंजे छतुन खे सॼी दुनिया जे छतुन खां बुलंद कंदुसि। इन मां मुराद छा आहे इहे छतूं इहे जेके मंज़िलूं ठाहींदा आहिनि इहा छत न ओ तैबा जा शहर सॼी दुनिया जे शहरनि खां तुंहिंजे शान खे मथां हो करे छॾियो। सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसाला शान मुस्तफा अजमत मुस्तफा तुझो साईं मुझो साईं दिलबर साईं। सुभान अल्लाह। जे नबी जो शहर सॼी दुनिया जे शहरन खां ऊंचो आ शान में आला ऐं बाला छो त महबूब उते रहिया। मकान जो शान मकीन जे सदके हूंदो आ घर जो शान घर धणी जे करे हूंदो आ घर जी इज्जत घर वारे जे करे हूंदी आ शहर जी इज्जत शहर वारे जे करे हूंदी आ। मदीने जो शहर मुझे मुस्तफा जो शहर आ इन जे करे अल्लाह पंहिंजे हबीब जे शहर जे शान के सॼी दुनिया जे शहरन जे शानन खां मथे करे छॾियो। सुभान अल्लाह। जे महबूब जे शहर में रहने उन शहर जो शान सॼी दुनिया खां मथां थी वञे त खुद मदीने वारे जो शान छा हूंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पुट समझो था कुरान तो फरमाए वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। सुभान अल्लाह। महबूब जेको हिते शान ॾिनो थमाए आखिरत तुंहिंजे लाइ हिन जग खां आखिरत भली सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेको हिते शान ॾिनो थमाए आखिरत में अञा तुंहिंजो शान बुलंद कंदुसि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पर इते मुफस्सिरन हिकिड़ी ॿी माना बि कई आहे वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। महबूब पहिरीं घड़ीअ खां पोई घड़ी तुंहिंजे लाइ अञा भली आहे। सुभान अल्लाह। हिन घड़ी में जेको तुंहिंजो शान आहे न ईंदड़ घड़ी में तुंहिंजो शान अञा वधाईंदुसि। जा घड़ी गुज़रंदी उन घड़ी में तुंहिंजो शान मथां कंदुसि अञा वधाईंदुसि। घड़ी घड़ी गुज़रंदी वेंदी मुस्तफा जो शान वधंदो वेंदो। सुभान अल्लाह। बेशक घड़ियुनि खे ब्रेक नाहे घड़ी रुकजे नथी त मुस्तफा जे शान जी बुलंदी बि रुकजे नथी। सुभान अल्लाह। बेशक समझो था।
हाणे बयान करण वारो खणी केॾो बि आलिम हुजे, केॾो बि पंहिंजो मुताले वारो हुजे, पर बयान कंदो जेका हिन घड़ी में आहे न शान, उहो ई बयान कंदो न। पर क़ुरान त फरमाए थो ॿी घड़ी ईंदी तुंहिंजो शान महबूब अञा वधी वेंदो। वरी जे उन ॿी घड़ीअ जो शान को बयान करे त घड़ी त अञा अॻिते टपी वई, मुस्तफा जो शान अञा मथे वधी वियो। सुभान अल्लाह। कंहिं ज़बान खे ताक़त न है जो मुस्तफा जो शान खुटाए सके। बस हिकड़े जुमले में गाल दंगा त बादज खुदा बुजुर्ग तुई किस्सा मुख्तसर। गाल बस दंगा त अल्लाह का बाद में मुस्तफा तू ही शान वारो, तू ही मान। बस पहिरियों ज़ात रब जी आ, शान इज्जत अजमत मुझे मालिक जो आ। खुदा जी ज़ात का बाद में अगर का शान वारी ज़ात आहे तो मदीने वारे साईं। इन जे करे मुस्तफा जो शान जो आला है न, तो उन जी उम्मत के भी रब शान वारो बणाए। जेको मुस्तफा जो गुलाम थी वने, फरमा बरदार थी वने, मुस्तफा जी सुन्नत जी ताबेदारी करण वारो बणजी वने, रब इन जो भी शान वधाए छॾी। समझो था? मुस्तफा जो शान तो शान आ, पर मुस्तफा जे दर्जा जेके गुलाम हैं न, उन्हनि जो शान भी आला है। सुभान अल्लाह। हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी, सुभान अल्लाह, वो मर्दा जे 90 लख काफरन के कलमो पढ़ाए मुसलमान। सुभान अल्लाह। अजमेर वारो हिंदुस्तान में अजमेर जे शहर में ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी इहो आयो लाहौर में। असांजो दाता गंज बख्श अली हुजवे, सुभान अल्लाह। दाता साहब जे दरबार ते आयो केर? ख्वाजा मुईनुद्दीन अजमेरी। समझो दाले निंद्र पे आयो अल्लाह, समझो ता सही सा गड आयो ना जियो। केर आयो? ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी। किथे आयो? हजरत दाता गंज बख्श अली हुजवेरी जे दरबार ते लाहौर शरीफ। चई त ॾिसां त दाता जो शान केतिरो आहे, ॾिसां त दाता जो शान केतिरो। अचे वेही रहियो मुराकबो करे, मुराकबो माना गर्दन झुकाए, ओहे सुतो पियो थई अल्लाह रे ही साड़े छजी। हां हिकड़ो निंड करे पियो रेगियो वेठो आ। सही हे अल्लाह जा दोस्त है ना, अखियूं बूटींदा हैं तो हे अंदरियूं अखियूं खुलंदियूं हैं। भिटाई तो फरमाए तो उपटियां त अंधियूं, उपटियां हे अखियूं तो खोलियां तो हे अंदरियूं अंधियूं हैं। उपटियां त अंधियूं पूरियां तेरी पसंद। सुभान अल्लाह। हे बाहर वालियूं अखियूं त अंदरियूं अखियूं खुली थियूं पवन, यार जा जलवा नजर था अचनि। सुभान अल्लाह। उपटियां त अंधियूं पूरियां पिरी पसंद, वञो रोज रसन हबीबाणे हुजरे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे दाता गंज बख्श जी दरबार ते ख्वाजा मुईनुद्दीन आयो। हे अखियूं बंद करे, हे अखियूं खोले वेठो। सुभान अल्लाह। अंदर वारियूं अखियूं मुराकबे में वेठो। हिकड़ो ॾींहुं न, 2 ॾींहं न, 4 ॾींहं न, 5 ॾींहं न, 8 ॾींहं, 40 ॾींहं। सुभान अल्लाह। पूरो चिल्लो 40 ॾींहं रहियो। ॾिसां त दाता जो शान छा आहे। चए थो 40 ॾींहं दाता जे दरबार ते मुराकबे में वेठुसि, पर मूंखे दाता जे शान ऐं मान ऐं उचे दर्जे जी कल न पई।